अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अगले सिपारे सूरत नूर जे चौथे रुकू मां चंद आयतूं मुंहिंजे साम्हूं तिलावत कई वयूं। अल्लाह ताला खां दुआ है अल्लाह रब्बुल इज़्ज़त हक़ समझाइण जी हक़ समझण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। समझण ई समझाइण खां बाद अल्लाह ताला अवां असां सभिनीनि खे अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। इन्हनि आयतुनि में अल्लाह ताला मुसलमाननि खे ईमान वारनि खे दुनिया में रहण जा उसूल थो सम्झाए त तव्हांजी गैरत, तव्हांजी इज़्ज़त, तव्हांजी शराफ़त महफ़ूज़ तॾहिं रहंदी जॾहिं हिननि उसूलनि जे मुताबिक़ तव्हां ज़िंदगी गुज़ारियो। उन्हनि उसूलनि ऐं क़ाइदनि में पहिरियों असुल या अय्युहल्लज़ीना आमनू, ओ ईमान वारो, सब कलमो तो पढ़ो ज़ोर सां। ला तदखुलू बुयूतन गैर बुयूतिकुम, अल्लाह से फरमाओ ईमान वारो जेकर तव्हां चाहियो था असांजी इज़्ज़त, असांजी गैरत ऐं शराफ़त महफ़ूज़ रहे त पहिरें नंबर ते रब फरमायो पंहिंजे घर खां सवा ॿिए जे घर में दाख़िल न थियो। चाहे पक्को घर हुजे, चाहे कच्चो घर हुजे, चाहे बंगलो हुजे, चाहे फ्लैट हुजे, चाहे लोही कोट हुजे, चाहे कखाओ लोड़ो हुजे, बगैर इजाज़त जे, बगैर सलाम जे कंहिंजे घर में भी दाख़िल न थियो। इन में तव्हांजी इज़्ज़त ऐं गैरत महफ़ूज़ रहंदी। बुयूत बैत जी जमो आहे। बैत चइबो आहे कमरे खे, अरबी में इनखे गुरफ़ा भी चइबो आहे। सॼे घर खे अरबी में दार चइबो आहे। माना कमरा, विरांडो, सहन, बुर्जी खानो, बाथरूम, इन सॼे खे गॾिजी करे छा चइबो दार। बैत चइबो कमरे खे। हाणे माना छा थींदी? ओ ईमान वारो पंहिंजे कमरे खां सवा ॿिए जे कमरे में बिना इजाज़त जे, बिना सलाम जे दाख़िल न थियो। अम्मा जो कमरो जेकर जुदा आहे, दरवाज़ो बंदि आहे या पर्दो ॾिनल आहे, त दर ते भी सलाम वरायो, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह, या उम्मी अदखुल, अम्मा मूंखे इजाज़त आहे। इजाज़त मिले त ठीकु आहे, न त बिना इजाज़त जे अम्मा जे कमरे में भी दाख़िल न थियो। भेण जो कमरो जुदा आहे, दरवाज़ो बंदि आहे या पर्दो ॾिनल, त दर ते भी सलाम वरायो, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह, या उख्ती अदखुल, अदी मूंखे इजाज़त आहे। इजाज़त मिले त ठीकु आहे, न त बिना इजाज़त जे भेण जे कमरे में भी दाख़िल न थियो। न्याणी जो कमरो जुदा आहे, दरवाज़ो बंदि आहे, पर्दो ॾिनल आहे, त दर ते भी सलाम वरायो, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह, या बिनती अदखुल, पुट मूंखे इजाज़त आहे। इजाज़त मिले त ठीकु आहे, न त बिना इजाज़त जे न्याणी जे कमरे में भी दाख़िल न थियो। भाउ जो कमरो जुदा हुजे, भली भाॼाई न हुजे, दरवाज़ो बंदि आहे या पर्दो ॾिनल आहे, त दर ते भी सलाम वरायो, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह, या अखी अदखुल, अदा मूंखे इजाज़त आहे। इजाज़त मिले त ठीकु आहे, न त बिना इजाज़त जे क़ुरान थो फरमाए भाउ जे कमरे में भी दाख़िल न थियो।
हिकड़े साहबी अर्ज़ कयो छा साईं मां पंहिंजी अम्मा खां भी इजाज़त वठां, छा मां पंहिंजी भेण ऐं न्याणी खां भी इजाज़त वठां? फरमायो हाओ। थी सके तो तू अम्मा जे कमरे में ओचितो बिना इजाज़त बिना सलाम जे वञी, अम्मा जे जिस्म ते सही नमूने सां कपिड़ो ढकियल हुजे अलाए न तोखे पछताइणो पवे। भेण जे कमरे में तू बिना इजाज़त ऐं बिना सलाम जे वञी, अदीअ जे मथे ते पोती हुजे अलाए न तू ओचितो वञी तोखे पछताइणो पवे। भाउ जे कमरे में तू बिना इजाज़त जे वञी भली भाॼाई न हुजे, थी सघे तो भाउ जो को कीमती सामान पैसा गुम थी वञनि। भाॼाई त ईअं चवंदी त भाणे खां सवाइ त घर में कोई कोन आयो आहे। भाइरनि जो पाण में इख़्तिलाफ़ थी पवंदो, इन जे करे जेकर तव्हां चाहियो था असांजी इज़त गैरत शराफ़त महफ़ूज़ रहे त अम्मा जे कमरे में, भेण जे कमरे में, न्याणी जे कमरे में, भाउ जे कमरे में भी बिना इजाज़त ऐं बिना सलाम जे दाख़िल न थियो। पर 3 वक्त अहिड़ा आहिनि जो उन्हनि 3 वक्तनि में ॿार भी बिना इजाज़त जे घर, नंढड़ो ॿार जेको बालिग न थियो आहे न, इन ई सिपारे में, इन ई सूरत में अल्लाह ताला अॻिते हुकुम फरमायो, या अय्युहल्लज़ीन आमनू, ओ ईमान वारो। सब कलमो तो पढ़ो ज़ोर सां, वरी भी असांखे थो चए, लियस्ताज़िनकुमुल्लज़ीन मलकत अयमानुकुम वल्लज़ीन लम यबलुगुल हुलुम मिनकुम सलास मर्रात। अल्लाह से फरमाओ ईमान वारो 3 वक्त अहिड़ा जो उन्हनि 3 वक्तनि में ॿार जेको अञा बालिगी न थियो आहे उहो भी बिना इजाज़त जे घर में न अचे। तव्हांजी बानी नौकरियाणी, मासी, पुफी, चाची, मामी भी बिना इजाज़त जे घर में न अचे, उन्हनि जे मथों भी इजाज़त लाज़िम आहे। मिन क़बुल सलातिल फज्र, फज्र जी नमाज़ खां अॻु में कुरान तो फरमाए नंढड़ो ॿार जेको अञा बालिग न थियो आहे उहो भी बिना इजाज़त जे न अचे। तव्हांजी नौकरियाणी, मासी, पुफी, चाची, मामी भी बिना इजाज़त जे घर में न अचे। मिन क़बुल सलातिल फज्र, सलात समझो था, फज्र भी समझो था, फज्र जी नमाज़ खां अॻु में। ॿियो वहीन तज़ऊन सियाबकुम मिनज़्ज़हीरा, ऐं मंझंदि जे वक़्त में, जंहिं वक़्त में तव्हां पंहिंजा कपिड़ा लाहे करे आराम कंदा हो, हारी हार पो करे मज़दूरी करे, दुकानदार भी गर्मी में करे करे मंझंदि जो अचे घर में आराम कंदो आहे। कुरान तो फरमाए इन वक़्त में ॿार भी बिना इजाज़त जे घर में न अचे। बानी नौकरियाणी, मासी, पुफी भी बिना इजाज़त जे घर में न अचे। वमिन बाद सलातिल इशा, इशा जी नमाज़ खां बाद, सलातुल इशा समझो था, सलातुल इशा, इशा जी नमाज़ खां बाद ॿार भी बिना इजाज़त जे घर में न अचे। बानी नौकरियाणी, मासी, पुफी भी बिना इजाज़त जे घर में न अचे। छो? सलासु औरातिल लकुम, अल्लाह से फरमाए 3 वक्त आराम जा वक्त आहिनि। इन्हनि 3 वक्तनि में मर्द या औरत जे घर में आराम कंदा आहिनि ऐं निंड में इंसान गाफ़िल थी वेंदो आहे, कॾहिं कॾहिं उन जे जिस्म तां कपिड़ो लही वेंदो आहे। इन जे करे रब फरमाओ ईमान वारो तव्हांजी इज़त ऐं गैरत जी हिफ़ाज़त इन में रहंदी जो इन्हनि 3 वक्तनि में ॿार भी बिना इजाज़त जे घर में न अचे। बानी नौकरियाणी, मासी, पुफी भी बिना इजाज़त जे घर में न अचे। इन में तव्हांजी इज़त ऐं गैरत महफूज़ रहंदी। समझो था या न? हाणे त साईं 24 कलाक असांजो घर जो दर खुलियो पियो, जेको भी अचे सौट मासात मारोट बुफाट, गोरारू अचे, पठान अचे, पंजाबी अचे, रल विकण वारो अचे, केला विकण वारो अचे,
कुल्फिन वारो अचे सिधो घर में, तू मान न मान में तेरा मेहमान। तो बाबा असां मुसलमान आहियूं, असांखे हुकुम ईमान वारा खतरनाक दौर पियो। फ़इल्लम तजिदू फ़ीहा अहदन फ़ला तदख़ुलूहा। कुरान तो फरमा जेकर तव्हांखे सलाम जो जवाब नथो मिले, तव्हांखे इजाज़त नथी मिले, घर में को मर्द कोन्हे, ख़बरदार तव्हांखे घर में कमरे में दाख़िल थियण जी इजाज़त न आहे। व इन क़ील लकुम इर्जिऊ फ़र्जिऊ हुवा अज़का लकुम। तव्हांखे चयो वञे त वापसि मोटो, घर में कोई कोन्हे त वापसि मोटी वञो। जेकर घर जे दरवाज़े ते को दरवाज़े जे सुराख़ मां या ॾेढीअ मां जाती पाए करे ॾिसे थो घर में त को मर्द आहे या न, ऐं घर जे मालिक या मालिकियाणी का काती या छुरी हई जंहिंजे करे हिन जी अखि निकिरी पई, शरीयत चवे थी हुन जे मथां काई दियत कान्हे का, काई चटी कान्हे का। हालांकि हिन अखि जी क़ीमत शरीयत में 50 उठ आहे, पर जेका अख पराए नंग ॾे निहारे थी, शरीयत चवे थी इहा अख हाणे निकिती भली आहे, इन अखि खे दुनिया में रहण जो कोई हक़ न आहे, हुन जे मथां काई दियत ऐं काई चटी न पवंदी। छो पराए नंग ॾे हुन निहारियो आहे? इमाम गज़ाली रहमतुल्लाह अलैह हिकिड़ो वाक़ियो लिखियो आहे। मदीने में हिकिड़ी औरत हुई, अॻे ज़माने में चादरूं हूंदियूं, माना जीअं असांजे सिंध में 2 पुरनि वारो अजरक हूंदो, असांजूं वॾियूं उहे अजरक पाईंदियूं। हाणे तो अजरक हलिया विया, माना चादर हूंदी सॼो मथे खां वठी पेरनि ताईं, उहा ढकियल हूंदी हुई। पोइ थोरो सुराख़ मां ॾिसंदी रस्ते, हवा जे करे उन माई जी चादर थोरी अखि खां हटी वई, हिकिड़े धारे मर्द जी नज़र उन अखि ते पई। उहो मर्द उन माई जे पोयां लॻो, औरत घर वई, उन मर्द छा कयो जो दरवाज़े ते बीह करे चई तुंहिंजी अखि मूंखे मारे छॾियो आहे। सॼी शरारत अखि में। अॼोके दौर में असांजूं अमरियूं, असांजूं न्याणियूं, असांजूं भेनरूं बुरको पाईंदियूं, वरी गुट ॿधंदियूं धाॻेलनि वारियूं, माना अखि ज़ाहिर, सम्झ? ये चोर ऐं धाॻेल गुट ॿधंदो आहे, ही बि चोर ऐं धाॻेल वारियूं गुट ॿधी करे माण्हुनि खे फुरनि पई, लुटनि पई। हालांकि सॼी शरारत अखि कंदी आहे। तो उन मर्द चयो तुंहिंजी अखि मूंखे मारे छॾियो आहे। तो उन माई खे एॾी गैरत अची वई जो छुरी सां पंहिंजी अखि कढी करे प्लेट में हिकिड़े ॿार खे ॾिनी त दरवाज़े ते हिकिड़ो कुतो बीठो अथई, उन कुते खे चयो त इहा उहा कमीनी अखि आहे जंहिं मोहम्मद मुस्तफ़ा जे पर्दे जी बेहुरमती कई आहे। राति जो न्याणी निंड में सुती पई आहे, ख्वाब में मोहम्मद मुस्तफ़ा जी ज़ियारत नसीब थियसि। पाण फरमायूं अम्मा तो मां मोहम्मद जे पर्दे जी इज़त कई, गैरत कई, मां मोहम्मद तोखां राज़ी आ, मुंहिंजो रब तोखां राज़ी आ। सुबुह जो न्याणी उथे त अखियुनि जड़ी हुन खां बि वधीक सोहणी ऐं फिट लॻी रही। मां पंहिंजे अदिल भेनरुनि खे गुज़ारिश थो कयां, महिरबानी कयो, कारो बुरको भली पायो पर अखि खे ज़ाहिर न कयो। सॼी शरारत आहे ई अखि में। हिकिड़ो पर्दो औरत खे घर में करो, छा हिकिड़ो पर्दो घर जो। वल्यज़रिबन बिखुमरिहिन अला जुयूबिहिन। कुरान तो फरमा औरत पंहिंजे घर में हुजे, 4 दीवारी में हुजे, उते बि उनखे पंहिंजे मथे तां पोती परे नाहे करणी, पंहिंजे सीने तां पंहिंजे उर तां रओ परे नाहे करणो। इहो रए जो पर्दो घर जो पर्दो अथव। इहो रए जो पर्दो किथां जो? घर जो पर्दो आहे।
औरत घर में वेठी हुजे पीउ जी आॾो बि पंहिंजो मथो गाढ़ो न करे पीउ जी आॾो बि पंहिंजे सीने तां पंहिंजे उरह तां पोती परे न करे भाउ हुजे पुट हुजे चाचो मामो हुजे उन्हनि जी आॾो बि मथो ढकणो आहे पंहिंजे सीने तां पोती परे नाहे करी क़ुर थो फरमायो पर्दो घर जो पर्दो अथव ऐं पीउ खे बि घुर्जे त पंहिंजे न्याणी जे सीने ते नज़र न विझे हराम अथसि भाउ खे बि घुर्जे त पंहिंजे भेण जे सीने ते नज़र न विझे हराम अथसि पुट ते बि लाज़िम आहे त पंहिंजे अम्मा जे सीने ते नज़र न विझे हराम अथसि ऐं इहो सीनो हमेशह ढकियल हो इहा आदत बनायो बचपन खां वठी पंहिंजी न्याणी जी आदत बनायो सीनो ढकियल मथे जा वार नंगाई में शामिल उलमा खां पुछी ॾिसो जेकॾहिं औरत निमाज़ थी पढ़े ऐं निमाज़ जे दौरान उन जे मथे जो चोथों हिसो खुली वियो त निमाज़ बातिल थी वियसि चोथों हिसो रुगो मथे जो खुली वियुसि निमाज़ माना नंगाई आहे न निमाज़ में ओघड़ ढकण फर्ज़ आहे इन जे करे औरत जा मथे जा वार कंगी ॾियण जे करे फणी ॾियण जे करे जेकर उन जे मथे खां जुदा था थियनि इन्हनि वारनि खे बि को मर्द नथो ॾिसी सघे भली पीउ हुजे भाउ हुजे पुट हुजे चाचो मामो हुजे इन्हनि वारनि खे बि मर्द नथो ॾिसी सघे अॻे ज़माने में असांजूं वॾियूं चरियूं ऊंचा जो लिकी करे वञी फणी ॾींदियूं वरी फणी मोहे वार कढी वेड़े वञी लोढ़े में उछलाईंदियूं विच में ईअं हुयो या न हाणे त ज़ुल्म इहो थी वियो आहे जो पीउ जी आॾो न्याणी पंहिंजे मथे खे फणी पई ॾे अबो बीठो आहे भाउ जे साम्हूं भेण पंहिंजो मथे जा वार खोले करे पंहिंजे मथे खे फणी पई ॾे अञा इहो ज़ुल्म त घटि आहे वॾो ज़ुल्म त इहो असांजूं न्याणियूं स्कूल पयूं वञनि कॉलेज पयूं वञनि धारिया छोकिरा हुते बस में वेठा आहिनि क्लीनर धारियो ड्राइवर धारियो उते असांजूं न्याणियूं मुस्लमाननि उते कॉलेज पयूं वञनि त बस में धारियल मर्दनि जे साम्हूं पंहिंजे मथे जे वारनि खे फणी पई ॾियनि ठाहिनि पयूं दुकान ते थी वञनि कंडियारे में तव्हां ॾिसंदव दुकान ते उते वेठियूं आहिनि शॉपिंग जे लाइ उते जेकॾहिं मथे जे वारनि जी सेटिंग ख़राब थी पई आहे त उते पंहिंजूं फणी ॾियनि के त हज ते उमिरे ते पई वञनि उते जहाज़ में वारनि जी सेटिंग ख़राब थी वई त एराम लाइ उते पंहिंजूं फणी हालांकि मथे जा वार मथे खां जुदा थियनि फणी ॾियण जे करे उन्हनि खे बि न ॾिसो वेड़े करे किथे पासे में उछलाए मर्दनि जे साम्हूं औरत खे इजाज़त न आहे जो फणी ॾिए मथे बाबा हीअ बांह जेका ई नंगाई में शामिल ही ठूंठ खां मथे औरत जी बांह आहे न इहा नंगाई में शामिल हितां जेकर औरत जी बांह कटिजी वञे पाड़ खां इन बांह खे को मर्द ॾिसी सघे पीउ भाउ पुट टंग जे करे हितां कटिजी वञे औरत जी उज़र जे करे इन टंग खे लिकाइबो या न इन टंग खे को मर्द नथो ॾिसी सघे इन बेड़ी खां मथे जेका आहे न हीअ बेड़ी आहे इन खां मथे ई नंगाई आहे इहा बेड़ी जेका आहे इहा छपियल हुजे घर वारनि खे पंहिंजे बचनि न्याणियुनि खे चई छॾियो त माना सलवार एतिरी वॾी हुजे बेड़ी ढकियल हुजे बेड़ी ज़ाहिर न हुजे हाणे वरी ज़ुल्म इहो थी वियो आहे जो न्याणियुनि जी जेका सलवार आहे उहा बेड़ियुनि खां मथे पिनी बि ज़ाहिर पई थिए ऐं मर्द वरी बेड़ियूं बि ढके छॾियूं ॿुहारी ॾींदा पिया एॾा वॾा पाचा सॼो कमु उबतो हालांकि मर्दनि खे हुकुम आहे त तव्हां पंहिंजी सलवार बेड़ी खां मथे कयो हदीस में अचे थो जंहिंजी सलवार या गोॾ बेड़ी खां हेठि हूंदी क़यामत जे ॾींहुं अल्लाह ताला पंहिंजे रहमत जे निगाह सां हिन जे ननिहारे में असां चई चई बीठा आहियूं निमाज़ में चवंदासीं बाबा सलवार बेड़ियुनि खां मथे कयो वरी निमाज़ पढ़ी बसि कंदा वरी पाचा लाहे हालांकि वो हमेशा जे लाइ हुकुम आहे वो निमाज़ जे लाइ हुकुम न आहे
हमेशा जे लाइ हुकुम आहे। ही मौलवी चरिया थिया आहिनि जा, ही वहाबी मौलवी चरिया आहिनि जा। सलवार हाणे त वरी असांखे महंगा ई ताना था ॾियनि त कमीज़ वॾे भाउ जी सलवार नंढे भाउ जी, असांखे महंगा ई ताना था ॾियनि। वहाबियुनि जी निशानी इहा अथव त कमीज़ वॾे भाउ जी सलवार नंढे भाउ जी। शर्म को अचे थो, शर्म को हया को ज़रे नबी साईं जी सुन्नत, अल्लाह जे नबी जो हुकुम आहे त सलवार खे गोॾ खे बेडी खां मथे कयो। इरफा सौबक, पंहिंजी सलवार पंहिंजे कपिड़े खे बेडी खां मथे कयो। फ़इन्नहु अनक़ा लिसौबिक व अरज़ा लिरब्बिक, इन में तव्हांजे कपिड़े जी सफ़ाई बि रहंदी, का पलीती तव्हांजे सलवार खे न लॻंदी। ॿियो जेकॾहिं नबी साईं जी सुन्नत सम्झी करे तव्हां मथे कंदव, पंहिंजी गोॾ खे पंहिंजे सलवार खे बेडी खां मथे कंदो त अल्लाह राज़ी थींदो। नबी साईं फरमायो, मेराज वारी रात मां हिकिड़ी औरत ॾिठमि जंहिंजा मथे जा वार ॿधल हुया कवण में, ज़ंजीरनि सां हेठों बाहि पई ॿरे, जीअं मच्छीअ खे पचाइबो आहे उन माई खे पचायो पियो वञे। मां पुछा कवी केरु आहे? मूंखे चयोसीं उहा औरत जेका घर में पंहिंजे मथे ते रओ न रखंदी। मरण खां बाद रबैया सज़ा ॾिनीसि। फरमायो वरी ॿी हिकिड़ी औरत ॾिठमि जंहिंजे छातीअ खे कातन ऐं कुहाड़नि सां कपियो पियो वञे। मां पुछा कयमि ही केरु आहे? मूंखे चयो इहो उहा औरत आहे जेका पंहिंजे सीने ते पंहिंजे उर ते रओ न रखंदी। मरण खां बाद रब उनखे इहा सज़ा ॾिनी। माना इहो पर्दो घर जो आहे। वेहो अदा वेहो, केॾे थो वञे? हाणे हू वञी मोटरसाइकिल ते चढ़े। मां ई 400 किलोमीटर पंधु कयो आहे तव्हांजे लाइ। ॿारनि खे छॾे वरी मोटी अच। जेको उथे त इजाज़त वठे, बिना इजाज़त जी न उथो। अंदरि जी भाषा इहा जा बस। ये मच्चू कचहरी थोड़ी आहे, शादी जो प्रोग्राम न आहे, ये सियासी जलसो न आहे, क़ुरान मजीद जी मजलिस आहे, हिन जा आदाब आहिनि। तव्हां बेक़दर आहियो। हिकिड़ो गॾा वारो हुयो दायो, उन लधो मोती, विच में हिकु ॻाल्हि ॿुधायो। हुन सम्झो त शायद मणियो आहे कोडीअ जो, सो गॾ में ॿधी छॾे। गॾ 500 जो किरोड़ जो मोती गॾ जे गिची में। हिकिड़े सोनारे जो ॾिठो त माना किरोड़नि जो मोती गॾ जे गिचीअ में ॿधो पियो आहे। सोन दाए खे चई अदा इहो मणियो ॾींदे? हुन जो हा ॾींदुसि। घणे में? जेतिरा पैसा ॾी। हुन सोनारे 5 रुपया कढी ॾिनसि। हुन गॾा वारे उहो मोती लाहे करे हुन सोनारे खे ॾिनो। सोनारे हुन मोतीअ खे धोई चिलकाए चिमकाए कप में वेड़े दॿड़ीअ में पियो रखे त मोती ठकाव ॾेई करे भॼी पियो। ऐं मोती भॼी पए त हुनजी काई क़ीमत न आहे, छो त शीशो आहे। त हुन सोनारे हुन मोतीअ खे जोड़े बेहया हो त गॾ जे गिचीअ में ॿधो पिए। राति ॾींहं धिकाई धूणा, सुबुह शाम गॾ लेटे पियो, उते न भॻे। मां त हिते तोखे धोई चिलकाए चिमकाए कप में वेड़े दॿड़ीअ में सांडे पियो रखां, तोखे शर्म न आयो जो हिते भॼी पए? त हुन मोतीअ ज़ुबान हाल सां चयोसि, अड़े बेहया मां या बेहया तूं? अड़े बेहया हुन गॾा वारे वटि त मुंहिंजी क़दुर ई क़ीमत हुई कान। गॾा वारे त मूंखे कोडीअ जो मङियो सम्झी करे गॾ जे गिचीअ में ॿधो। ज़ालिम तूं त सम्झी बि पियो त मां किरोड़नि जो मोती हां, पोइ बि तो मुंहिंजी 5 रुपया क़ीमत कई। तो वटि क़दुरु कोन हुयो, तंहिंजे करे बेक़दुरनि वटि असांजो रहणु सही न आहे। बेहया मां न आहियां, बेहया तूं। त
जियो खान गांगरे जे गोठ जा मुसलमानों हुननि हिंदुल बीलन कोले नहीं मारे चन वाणियन के कुरान जो करो कदर ओए तन असांजे अल्लाह के मञन असांजे अल्लाह जे रसूल के मञन न कुरान के मञन उन्हनि खे करो कदर कुरान जे ॻाल्हियुनि जो तव्हां ईअं असां त मुसलमान आहियूं सभु कलमो त पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह असां त मोहम्मद मुस्तफ़ा जा ग़ुलाम ऐं नौकर नबी साईं जा उम्मती ऐं अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जूं ॻाल्हियूं पयूं हलनि क़ुरान मजीद जूं ॻाल्हियूं पयूं हलनि ऐं असां टप ॾेई करे ईअं उथूं पोइ असां जहिड़ो बेहया दुनिया में कोई सही तो जाओ बाबा 2 महीना 3 महीना अॻे मोली मुंहिंजी प्रोग्राम वरितो आहे मूंखे सुभाणे वरी वञिणो आहे जुमे ते ठंडो आदम वरी राति जो ठटे ख़ासि न तव्हांजे करे प्रोग्राम जे करे सभु ॻोठ जा हो या ॿाहिरों आहे सभु ॻोठ जा हो ॻोठ में घणा घर जी घणा घर आहिनि जियो 100-150 घर माना हिकु हिकु जेकर घर में भाती अचे हा तॾहिं बि मैदान भरिजी वञे हा माना हिकु हिकु बि न आयो इन जे करे मां अधु भेनरुनि खे थो वाइस कयां तव्हां बि ॿुधो उहे बि ॿुधो घर में वेही त यो मथे जो पर्दो सीने जो पर्दो यो घर जो पर्दो आहे मर्दनि खे बि मथो उघाड़ो करण जी इजाज़त न आहे छा असांजा वॾा पटको पाईंदा आया न बाबा हिन ॻोठ जा वॾा कड़ा जिया खान असां त जेके बि ॾिठा आहिनि वॾा कुराड़ा उन्हनि जे मथे ते पटको हूंदो साईं जिया खान पटको पाईंदो हो या न या त जो तो चरिया असां सियाणा बाबा इहो मथो मर्द खे बि उघाड़ो न आहे इन में बि नहूसत हाले जी भरिसां हिकिड़ो ॻोठ आहे कलनि कलो पढ़ंदो हिकिड़ो उन्हनि कलनि जे भरिसां हिकिड़ा माण्हू अची वेठा शरारती के पाड़े वारा शरारती थींदा आहिनि हरू भरू पोख पिया भेलाईंदा हरू भरू मथो उघाड़ो करे अचे घरनि जे आॾो बीहंदा माल चाढ़ींदा अचे सो हू शरीफ़ माण्हू साईं हाले जी वारनि खे चऊं साईं फलाणा माण्हू असांजे ॻोठ जे भरिसां अची वेठा आहिनि पर ॾाढो असांखे तंग कयो अथनि पोख जी भेलाई हरू भरू मथा उघाड़ा करे बीठा आहिनि हज़रत साईं हम्मादुल्लाह आले जी रहमतुल्लाह अलैह फरमायो जॾहिं बि उन्हनि जे ॻोठ खां गुज़र कयो त मथो उघाड़ो करे पोइ माना तव्हांखे पटको हुजे त पटो लाहे हथ में रखो टोपी हुजे त टोपी लाहे हथ में मथो उघाड़ो करे उन्हनि जे ॻोठ खां गुज़र कयो ओ कलो हाणे मरी वियो आहे मूंखे पाण खे चई असांजो उतां मथो उघाड़ो करे गुज़र कंदा हुआसीं महीनो मस गुज़रियो अची उन्हनि जे घर में जॻह पाण में अची विढ़िया अध मुल्ह ते ज़मीन विकिणी हलिया जानी छुटी पई असां साईं हम्मादुल्लाह आले जी रहमतुल्लाह अलैह खे फरमायो चयोसीं साईं इन में भला कड़ी हिकमत हुई साईं फरमायो हिकमत कड़ी या मथे उघाड़े करण जी नहूसत हुई तव्हांजो तो मथो उघाड़ो करे गुज़र पिया कयो उनजी नहूसत उन में अची थी जो उन्हनि में जहिड़ा पिया किरोद भनक पियो सो लॾे हलिया सो बाबा मथो ढकींदा कयो तव्हां या आदत बनाए छॾ टोपी हुजे भला उहा सिंधी टोपी जेका आहे मेहराब वारी उहा टोपी पायो या इजारी वारी टोपी पायो इहा जेका ज़मीन खे पाती पई आहे इन में अञा वज़न आहे या गर्मी कराई भला उजारी वारी उन में हवा बि लॻंदी मथो उघाड़ो न कयो मथो ढकियो मर्दनि खे मथो उघाड़ो करण जी इजाज़त न आहे त औरतुनि खे कहिड़ो इजाज़त असांजे कादरी सिलसिले में केतिरा अहिड़ा बुज़ुर्ग भी गुज़री चुका आहिनि जो राति जो निंड में सुम्हंदा तॾहिं बि मथो ढके करे पोइ सुम्हंदा
उलमा खां पुछी ॾिसो साईं जन असांजो भला बुज़ुर्ग खे छो ॾिसूं असां नबी साईं जा उम्मती आहियूं नबी साईं जॾहिं बि सुम्हंदा त पंहिंजो मथो ढके करे ॿधी करे पुसंदा मां बि अलहमदुलिल्लाह कोशिश कंदो आहियां त राति जो मथो माना रुमाल ढके करे पोसम इन में फ़ाइदा बि नबी साईं जी हर सुन्नत में फ़ाइदो मथो गाढ़ो न कयो असांजा हज़रत साईं बेर वारा रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा अंग्रेज़ सभ खां पहिरीं मुस्लमान कैदीअ खे जेका सज़ा ॾिनी हुनजो पटको लाथो जेको बि कैदी जेल में ईंदो नी मुस्लमान हुनजो पटको लाहींदा हुआ अञा ताईं आहे साईं ॿुधी ॾिसो सखर सेंटर जेल में जेको बि ईंदो नी पटको पाए टोपी पाए पुलिस वारा पटको लाहींदसि अॼु असांजो मुस्लमान पंहिंजे हथनि सां पंहिंजो पटको थो लाहे पंहिंजे हथनि सां पंहिंजी ॾाढ़ी कूड़े करे अंग्रेज़ सरकार खे चवे थो असां ग़ुलाम तव्हांजा आहियूं मोहम्मद मुस्तफ़ा जा ग़ुलाम न अॼु वाइदो कयो त इंशाअल्लाह मथो बि ढकींदासीं नबी साईं जी सुन्नत खे बि ज़िंदा कंदासीं अंग्रेज़ खे ॿुधाईंदासीं त असां ग़ुलाम तव्हांजा न आहियूं असां ग़ुलाम मोहम्मद मुस्तफ़ा जा कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहब्बिबकुमुल्लाह व यगफिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफूरुर रहीम रब फरमा मुंहिंजा महबूब पंहिंजे उम्मतनि खे चओ जेकर तव्हां रब जा महबूब थियणु चाहियो था तव्हां चाहियो था त असांजो रब असां सां मुहबत करे फत्तबिऊनी युहब्बिबकुमुल्लाह पोइ मां मोहम्मद मुस्तफ़ा जी ताबेदारी कयो मां मोहम्मद मुस्तफ़ा जी ग़ुलामी कयो असांजो साईं 5 वक़्त नमाज़ पढ़ंदो वाइदो कयो त असां बि 5 वक़्त नमाज़ जी पाबंदी कंदासीं असांजो साईं रमज़ान जा सभु रोज़ा रखंदो अॼु वाइदो कयो त असां बि रमज़ान जा सभु रोज़ा रखंदासीं असांजो साईं हज कया उमरा कया वाइदो कयो त इंशाअल्लाह असां बि हज उमरा कंदासीं असांजो साईं जेकर केरु ईज़ाईंदो हो तकलीफ़ ॾींदो हो त हुनखे माफ़ कंदो हो अॼु वाइदो कयो त असां बि माफ़ कंदासीं असांजे साईं जा अखलाक भला हुया अॼु वाइदो कयो त असां बि पंहिंजे अखलाकनि खे भलो कंदासीं असांजो साईं हराम खाइण त पंहिंजी जाइ ते पर हराम ॾे तकींदा बि न हुआ अॼु वाइदो कयो त असां पंहिंजे साईं जी ताबेदारी कंदासीं हराम जे वेझो न वेंदासीं न व्याज न ज़ुल्म न फराओ हक़ अरे बाबा साईं जो तरीक़ो नथो वणे त पोइ साईं छा ॾियो सही थो चवां या ग़लति थो चवां हर ॻाल्हि में असां साईं जी मुखालिफ़त कयूं पोइ साईं छा ॾियो नबी साईं माफ़ कंदा हुआ ऐं माफ़ करणु कॾहिं जॾहिं तव्हांखे बदिले वठण जी ताक़त हदीस में अचे थो नबी साईं के वण जे हेठों आरामी हा अॻे किताबनि में इहो ईंदो हो नी वाक़ई साईं जंहिंजी तलवार मुबारक वण में लटकियल हुई हिकिड़े काफ़िर अचे नबी साईं जी तलवार ते कब्ज़ो कयो साईं जन जागी पिया उन काफ़िर जुरत करे नबी साईं खे जो मैया सिमुक मिन्नी ओ मोहम्मद ॿुधा अॼु तोखे मूंखां केरु बचाईंदो नबी साईं फरमाया यासिमुनी अल्लाह मूंखे बचाइण वारो मुंहिंजो अल्लाह सचो सुभान उन काफ़िर जे हथ में ॾकणी अची वई तलवार किरी पियसि नबी साईं तलवार खणी करे उन काफ़िर खे चयो मैया सिमुक मिन्नी ॿुधा अॼु तोखे मूंखां केरु बचाईंदो उनजो अखुन करीम तो जहिड़ो महिरबान भाउ तो जहिड़ो नरम दिल भाउ रहमतुल लिल आलमीन नबी तुंहिंजा अखलाक मूंखे बचाईंदा नबी साईं फरमाया तोखे मां माफ़ कयो इहो अखलाक हुजे नी असां में माफ़ करणु सिखो
अॼु असां चऊं था त हुन हिकु गार ॾिनी आहे, मां 5 गारियूं ॾींदुसि। हुन हिकु धकु हयो आहे, मां 5 धक हयोसि। हुन हिकिड़ो असांजो मुड़ुसु मारियो आहे, असां 5 मारियूं। इहो अख़लाक मोहम्मद मुस्तफ़ा जा अख़लाक। माफ़ कयो, माफ़ करणु भलो अथव। तव्हांखे बदिले वठण जी ताक़त हुजे पोइ बि माफ़ कयो। ईअं न जो हिकिड़ो अमरा हुयो, कुतो मानी खणी वियुसि, पोइ घणो ई भॻुसि पोयां, कुतो जो भॼी वियो, चई बाबा हल हाणे बाबे जी नियत थी खा वञ। अलाह जी कसम, ईअं माफ़ करणु न हूंदो। सुबुह जो नमाज़ ते वञ मस्जिद में त 3 जमायत, 5 जमायत। 150 घर आहे मस्जिद में, घणा जमायती? 3 जमायती, 5 जमायती। हाणे हिते त मूंखे कुराड़ा ॾिसण में ई कोन था अचनि, ॿिया वीचारा मरीज़। शुक्र थियो जवान वेठा हो। अल्लाह ताला जवाननि खे हिम्मत ॾे, तौफ़ीक़ ॾे। बाबा नमाज़ पढ़ो 5 वक़्त। मां तव्हां खां पुछां थो, जंहिं घर में 2 महीना अलहम्द जी तिलावत न थिए, इन घर जो हशर छा थियो? क़ुरान मजीद जो ॿियो दौर त पंहिंजी जाइ ते रुगो अलहम्द जी तिलावत न थिए 2 महीना घर में, तव्हां ॿुधायो न घर जो हशर छा थींदो? ऐं मां तव्हां खां पुछां थो, जेको निमाज़ न पढ़ंदो, न मर्द न माई, उन घर में अलहम्द जी तिलावत थींदी? केॾो हिन घर में कहिड़ो ईंदो, जहिड़ो ईंदो बन ईंदो। नबी से फरमाया, इन्नल्लज़ी लैस फी जौफिल क़ुरआन कल बैतिल खरिब। मुझे नबी फरमायो, जहाँ सीने में, जहाँ पेट में, जहाँ घर में, जहाँ उताक में, जहाँ दुकान में, जहाँ ज़मीन में क़ुरान न आहे, या वेरान जाइ था। ऐं वेरान जाइ में माण्हू गंदगी गलादत वञी उछलाईंदो आहे या न? पेशाब वञी उते कंदो, कज़ा हाजत वञी उते कंदो, सॼे ॻोठ जो गंद वञी उते उछलाईंदा वेरान घर में। नबी से फरमायो, जहाँ घर में, जहाँ सीने में, जहाँ ओताक में क़ुरान जी तिलावत न आहे, या वेरान जाइ था। ऐं वेरान जाइ में जिन ऐं शैतान रहंदा आहिनि। ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे, भली असांजे घर में टाइल हुजे, मार्बल हुजे, सोफा सेट पलंग हुजनि, रोज़ानो भली घर में पोची हणायो, सुबुह शाम नौकरानियूं रखी करे सफ़ाई करायो। इन घर में जेकर क़ुरान जी तिलावत न हूंदी, निमाज़ न हूंदी, इन बंगले ते 24 कलाक अल्लाह जी लानत पई वसंदी। इन घर में जिन ऐं शैतान अची वेहंदा, फरिश्ता न ईंदा। पोइ जिन शैतान ईंदा त पोइ तो किरोध वेंदो, वन वेंदो, बरकत ईंदी, पोइ का न का शइ चोरी थी वेंदी। मुड़ुस ज़ाल खे पैसा ॾिना 40,000 रुपया, 8 ॾींहं जो वरितई त 10,000 खुटा ॾे। 10,000 केॾे विया? माई जी मूंखे ख़बर ई कोन्हे। वरी भॼंदा फार वारे वटि, वरी भॼंदा हाणे मुला वटि। हाणे जेको ईमान बचियो आहे नी, हाणे वरी ईमान बि शैतान खसराई। फार वारे खे चवंदा, मुंहिंजा 10,000 गुम थी विया आहिनि, सोन गुम थी वियो आहे, महिरबानी कर फार विझी ॾे। मुंहिंजे नबी फरमायो, मन अता काहिनन, जेको भोपे वटि आयो, इहे सभु भोपा अथव, ये तावीज़ी मुल्ला, इहे सभु भोपा अथव। इहे जेके हथ ॾिसंदा आहिनि, बाबा ॾिस शादी छो नथी थिए, कारोबार में पोइते थी वियो आहे, जंहिं कम में हथ थो विझां कमु थिए ई कोन थो, अलाए कंहिं मूंसां ड्रोह कयो आहे, घर मां बीमारी वञे ई कान थी, हू बि अहिड़ा निभागा वेठा आहिनि उते। वरी दबुली ईंदी अथनि नसवार वारी, पठाण जी नसवार दबुली, उन दबुलीअ में ॾिसंदा, चवंदा बाबा चोर घर जो भाती ठही, अच्छी कमीज़ साई कांच। अरे बाबा इहा त अधे खे पातल हूंदी आहे, अधे वॾे खे, चई अधे वॾे त दांगी मली अथव मुंहं ते। हाणे ॿाहिरनि जो पाण में किथे किथे वरी ॾिसां मां माई आहे, गुलाबी लटा पातल अथसि, उहा माई थी सोन खणे। अरे बाबा इहा माई त मुंहिंजी भेण आहे, एॾा मीरपुर माथेले जे पासे ॾे
सोन चोरी थी वियो असांजा दोस्त हुया उन्हनि जो फार वारे खे जो वठी आया त उन फार वारे चयो त ही मायूं आहिनि अहिड़ा लटा पातल अथनि उन्हनि माईअ जो सोन अड़े उन माई चयो त इहे त मुंहिंजियूं धीअरूं आहिनि धीअरूं वेचारियूं रोअनि त असां क़िस्मत सां अम्मा जे घर आया आहियूं असां ते इल्ज़ाम त चोरी सोन चोरी न कयो ईअं थियो आहे या कोन थियो आहे मन अता काहिनन नबी से फमा जेको भोपे वटि वियो किताब पटे ॾिस फार विझी ॾे मूंसां वॾो ड्रो थियल आहे मूंसां वॾो ज़ुल्म थियल आहे मां कारोबार में सदाईं पोइ ते कारोबार ख़तम थी वियो वाड़े में अलाए कहिड़ो रतो हारे वियो आहे कॾहिं मेंह थी मरे कॾहिं ढगी थी मरे 5 किलो जेका मेंह खीर ॾींदी उहा किलो खीर थी जे घर मां क्रोध बनण वञे ई कोन थो हर शइ घर में आहे पोइ बि ज़ाल जो सदाईं जहिड़ो आहे किताब त पटे ॾिस मुंहिंजे नबी फरमायो जेको भोपे वटि वियो इन मसइले जे लाइ वसदक वरी भोखे जी ॻाल्हि खे सचो सम्झई त तूं सच थो चईं मुंहिंजे नबी फरमा मां मोहम्मद इन खां बेज़ार आहियां इस्लाम सां हिन जो कोई वास्तो हदीस में अचे तो नबी से फरमायो भोपो जन्नत में त कोन वेंदो पर जन्नत जी बूई बि नसीब न थींदसि इन जो ख़ात्मो ईमान ते न थींदो इहो मरंदो त बेईमान थी करे मरंदो इहो भोपो जेको तव्हांखे चए थो त तोते जादू आहे जेको तव्हांखे चए थो त तोते तावीज़ पियल आहिनि जेको तव्हांखे चए थो त तोसां ड्रो थियल आहे तोसां वॾो ज़ुल्म थियल आहे तोमें बुत पियल आहे अलाह जे नबी फरमायो इहो जेको ईअं थो चवे इहो जन्नत में त कोन ईंदो पर जन्नत जी बूई बि नसीब न थींदी भेणा तव्हां गांगरा केॾा पक्का मुवाहिद मां सॼी सिंध बलोचिस्तान में गांगरनि जी ॻाल्हि कंदो आहे त ही पक्का मुवाहिद तौहीद परस्त अलाए छा थी वियो आहे जो ही बि ज़ालुनि समेत हुते भोपनि वटि वेठा अॼु वाइदो कयो त भोपनि ॾे न वेंदासीं मां तव्हां खां पुछां थो नबी साईं ते जादू थियो या न थियो पोइ नबी साईं खे ख़बर पई नबी साईं ते पाण ते जादू थियो पुछी ॾिसो उस्ताद वारनि खां हाल में सभु वेठा अल्लाह जे नबी खे ख़बर नथी पए पोइ रब ॿुधायो फ़रिश्तनि जे ज़रिए सां नबी साईं आराम में हुया 2 फ़रिश्ता आया ख्वाब में हिकिड़े फ़रिश्ते ॿिए खे चयो त साईं खे छा थियो आहे त ॿिए फ़रिश्ते चयो बाबा साईं ते जादू थियो आहे जादू कंहिं कयो आहे फलाणियूं औरतूं आहिनि यहूदी जूं धीअरूं किथे थियल आहे फलाणे खूह में पोइ इहे आयतूं कुल अऊज़ु बिरब्बिल फलक मिन शर्रि मा ख़लक़ व मिन शर्रि गासिकिन इज़ा वक़ब वमिन शर्रि नफ़्फ़ासाति फ़िल उक़द वमिन शर्रि हासिदिन इज़ा हसद बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल अऊज़ु बिरब्बिन नास मलिकिन नास इलाहिन नास मिन शर्रिल वस्वासिल खन्नास अल्लज़ी युवस्विसु फ़ी सुदूरिन नास मिनल जिन्नति वन्नास ये 2 सूरतूं नाज़िल थियूं ये सुबुह शाम पढ़ंदा कयो जादूअ जो इलाज इहो अथव भोपनि ॾे न वञो अलाह जो वास्तो अथव भोपनि ॾे न वञो इन्हनि तावीज़ मुलनि ॾे न वञो असांजे साईं हाले जी वारे साईं देर वारे कंहिंखे चयो आहे त तोते जादू आहे साईं ज़िंदगी भर तो में बुत पियल आहे तो में तावीज़ पियल आहिनि ही कमीनो कीअं थो चवे त तोते जादू थियल आहे तो में बुत पियल आहे तोसां ड्रो थियल आहे हिन कमीने खे कीअं ख़बर पई छा ही नबी खां मथे आहे हाणे मां तव्हां खां पुछां थो ख़ुदा जो वास्तो अथव क़ुर तव्हांजे साम्हूं पियो आहे जेकॾहिं इन वटि असां ज़ालुनि समेत वेंदासीं फार जे लाइ या पंहिंजी तक़दीर पुछण जे लाइ ॿुधायो ईमान बचंदो बचियो आहे ईमान हाणे ईमान बि था फुरायो थोरी माईअ खे तकलीफ़ थी हलो जिन्नास जिन बि अचे जियो ख़ान घाघरे में फथो आहे बाबा पोइ बोली ईसा चवंदो जिन वठे त हुन मरियम खे वठे
पंजाब जी वज़ीर आला आहे जिन वठे त सदर सरदारी जे धीउ खे वठे जिन खे फ़ाइदो त थिए कमीने खे हिननि ग़रीबनि में ॿराड़ी जा हारी माण्हू असांजूं मायूं सॼो ॾींहुं छेङनि में हथ हिननि वटि जिन जो भाॻो अचे कीअं थो हिननि खे जिन खे फ़ाइदो खपे हाणे इहे जिन हर भरू छॾे ॾियो हिन जिन अॻे हूंदो हिते असां मथे मदरसे पढ़ंदा हुआसीं पुनल फ़क़ीर हूंदो शुरूआति में असां 91 में आयासीं पोइ हिते पुनल फ़क़ीर हूंदो असांजो तालिब शाम जो वञो छाजा पुनल ॾे अहवाल घणा जिन कढियई चवंदो बाबा छाजा जिन मिड़ई माण्हुनि जो वेसाउ इहो चवंदो माण्हुनि जो वेसाउ अॼोके दौर में मुर्शिदा वेसा जंहिं ते वेसाउ थी वियो मुर्शिद पोइ उहो चवंदो हो त एॾां दादू जे पासे ॾांहुं हिकिड़ा हमरा हुया खोसा उन्हनि जे माईअ खे को जिन वरितो सो मूं ॾे गाॾी काई आया मां बि पटको पाए ॾाढ़ी खे तेल फणी ॾेई उते जो पहुतुसि त माईअ जो कदु हुजे उठ जे सो मूंखे चयूं साईं इहा माई आहे हिनखे जिन आहे छाजो पुनल मरू हुन जो जीअं जो मां अंदरि वियुसि त माईअ खणी ॾसी ॿई गोॾा सीने ते रखी हथ ॿई निगड़ीअ में घुटो ॾेई मूंखे मारे पई त छाजो आहे मूंखे जिन मुंहिंजे ॿारनि खे चयो त फलाणे जा ते मुंहिंजी शादी कराइनि चाची पुनल चयो मां चयोमांसि मां लहो त सही मरां थो लहो त हुननि निभागनि खे चवां थो पटको पाए ॾाढ़ी खे फणी ॾेई ॿाहिरि निकितो चई बाबा हिन माईअ खे ॾेढ जिन आहे पोइ चए थो मां न ईंदुसि जेसि ताईं हिन जी शादी न थींदी फलाणे जा हुन बि चयो ॾिठई तोसां सच ॻाल्हायूं ॿिए ॾींहं ते शादी थी वियसि वरी ज़िंदगी भर जिन न आयो अड़े बाबा जिन कोन्हे हिननि न्याणियुनि जी शादी करायो 30-35 साल 40 साल न्याणियुनि जी उमिरि थी वई आहे मुस्लमान उथारे कोन के चवंदा मुंहिंजे बट सानी कोई कोन्हे किन जूं न्याणियूं वरी नौकिरी जो कनि थियूं नौकिरी जो अथनि नी हाणे पीउ भॻो थी वियो आहे जेकर न्याणी खे पढ़ाईंदुसि पघार मुड़ुसु खणंदो मां हेॾा ख़र्च कया ख़र्च केॾे वेंदा किथे ॿाहिरि इहे शिकायतूं मिलियूं असांखे ॿाहिरि पंहिंजे भेनरुनि जी शादी नथा करनि छो त हुनखे पघार थी मिले शादी कराईंदो पघार ॿिए पासे वेंदी इन जे करे भेनरुनि खे विहारे वेठा आहिनि तव्हांजी शादी थींदी त पघार ॿिया खणंदा असांखे ईअं आहे या कोन्हे 35 साल 40 साल न्याणी जी उमिरि थी वई आहे मुस्लमान उथारे नथो केतिरनि जाइनि तो वेचारियूं न्याणियूं असां ॾे मोबाइल जा नंबर हथ करे मैसेज कंदियूं आहिनि साईं जोगी साहब असांजे ॻोठ में अचो पिया असांजे शहर असांजे महले में अचो पिया महिरबानी कजो कुझु असांजे बारे में बि वाइज़ कयो साईं असांजी 35 साल उमिरि थी वई आहे 40 साल उमिरि थी वई आहे असांजा अबो अम्मा असांखे उथारण जे लाइ तयारु न आहिनि साईं तव्हां हिननि खे न सम्झाईंदो त केरु सम्झाईंदुनि ही हयादार न्याणियूं पयूं चवनि हिकिड़ी सैयदज़ादी मूंखे मैसेज कई वॾो ख़तरनाक चई तव्हां मौली बसि वाइज़ करे पैसा वठी हलिया था वञो हक़ु नथा चओ हुन सैयदज़ादी मूंखे चयो मौली जोगी साहब हिन दौर में सिंध में मुल्क में सभ खां वधीक मज़लूम न्याणी आहे त सैयदनि जी चई असांजे सैयदनि वञी शादियूं कयूं किन निमरनि मां किन शेखनि मां किन पठाणनि मां किन कश्मीर मां असांजे मट सानी कंहिंखे भाइनी कोन था चवंदा बसि क़ुर सां तव्हांखे पढ़ाए छॾियो आहे पंहिंजो हक़ु माफ़ करे छॾियो हज़ारे औरतूं सैयदनि जूं हवेली में वेठियूं आहिनि उन्हनि वीचारियुनि जा मथा अछा थी विया सभ खां वधीक मज़लूम जेकर असांजे सिंध में आहे त सैयद जी न्याणी मज़लूम ईअं आहे या कोन मां हिन लाड़काणे जे पासे ॾे हिकिड़ो ॻोठ हुयो मस्जिद मां वाइज़ करे ॿाहिरि निकितासीं 2 कबरूं साईं मौली कासिम जी ॻाल्हि कई आहे पर मां बि उन ॻोठ में 2 कबरूं हुयूं मौली साहिब चयो साईं इहा क़बर इन क़बर वारे जूं 2 न्याणियूं हथनि में लठियूं पीउ जे क़बर खे लठियूं आहिनि पीउ जे क़बर खे बुजा ॾिनो लतूं पयूं हुननि पीउ जे क़बर खे अलाह कंदो तुंहिंजी क़बर कारी
मां चवना माई तव्हांजो पीउ तव्हांजे दुआउनि जो मोहताज। चऊं वाक़ई असांजो पीउ हुयो पर वॾो ज़ालिम हुयो, असांखे पाण ई कोन त मुंहिंजे मट सानी कोई कोन्हे, या न्याणियूं ॾींदुसि त वरी मिल्कियत ॾियणी पवंदी। पछाड़ीअ में पाण मरी वियो, ॿाहिरि ज़ालुनि जे करे घर मां कढी छॾियो। मिल्कियत त पंहिंजी जाइ ते पर खट रखण जेतिरी बि जाइ नथा ॾियनि। टुकुर जे लाइ पिनंदियूं थियूं तूं, पोइ बाबे जे क़ब्र खे बुझा न ॾियूंसि त कड़ा कुल पढ़ी दुआ घुरोसि। इहे ॿार केसि ताईं भेनरुनि खे खाराईंदा? जेके ज़ालुनि जे करे पीउ माउ खे था मोचड़ा हणनि, इहे भेनरुनि खे खाराईंदा? ऐं मां तव्हां खां पुछां थो, ज़ाल जेको अंगल मुड़ुस सां कंदी सो भाउरनि सां कंदी? पीउ सां बि उहो अंगल नथी करे सघे जेको मुड़ुस सां पई करे। असां त ॾिठो आहे वेचारियूं मुतलक बेवा औरतूं, पीउ ज़िंदा हूंदो आहे पर पोइ बि वेचारियूं हूंदियूं। हुन्न लिबासुल लकुम वअंतुम लिबासुल लहुन्न। कुरान तो फरमा मर्द औरत जो लिबास, औरत मर्द जो लिबास। लिबास को सवाइ इंसान नंगो आहे। औरत केॾी बि नेक हुजे, मुत्तकी परहेज़गार हुजे, सौम सलात जी पाबंद हुजे, भली हवेलियुनि में ज़िंदगी गुज़ारे, पखीअ जी बि उन जे जिस्म ते नज़र न पई हुजे, पर कुरान तो फरमा मुड़ुस खां सवाइ नंगी था। मर्द केॾो बि नेक हुजे, मुत्तकी परहेज़गार हुजे, पर मर्द बि ज़ाल खां सवाइ नंगो आहे। मर्द औरत जो लिबास, औरत मर्द जो लिबास। निकाह जी इंसान खे बुख लॻंदी आहे, मर्द हुजे या औरत हुजे। जीअं बुख में मानी जी ज़रूरत, उञ में पाणी जी ज़रूरत, उजागो हुजे त निंड जी ज़रूरत, ईअं इंसान मर्द हुजे या औरत हुजे उनखे निकाह जी बुख लॻंदी आहे, उञ लॻंदी आहे। पीउ जे करे पंहिंजे न्याणीअ जी मानी बंदि करे, इहो ज़ालिम चइबो या न? पीउ जे करे पंहिंजे न्याणीअ जो पाणी बंदि करे, इहो ज़ालिम चइबो या न? पीउ जे करे पंहिंजे न्याणीअ जे मथां लठ खणी करे बीह रहे त तूं निंड न कर, इहो ज़ालिम चइबो या न? अहिड़े नमूने सां जेको पीउ पंहिंजे न्याणीअ खे निकाह जे हक़ खां महरूम थो करे, इन जहिड़ो ज़ालिम बि दुनिया में कोई। ऐं निकाह में देरि न कयो, जल्दी कयो। मां हेॾा ई वियुसि खानपुर जे हेठां गबोलनि, सरदार रहमतुल्लाह गबोल, वॾो ज़मींदार हुयो, साईं ताज मामू शाह अमरोटी ने वटाए। साईं अब्दुल समद हाले जी रहमतुल्लाह अलैह बि इहा ॻाल्हि बयानु कई। ऐं मां पाण उन ॻोठ में वियुसि, पुछा कंहिं चयोसि इहा ॻाल्हि सही। सरदार रहमतुल्लाह गबोल साईं अमरोटी आया, सरदार रहमतुल्लाह गबोल वटि फरमायूं कहिड़ो तुंहिंजो अमल आहे जो नबी से ख्वाब में आया? मूंखे फरमायूं ताज महमूद अमरोटी सरदार रहमतुल्लाह गबोल खे मां मोहम्मद जा सलाम चई। अमल तुंहिंजो कहिड़ो आहे? चईंसि मां हर साल वॾी ख़ैरात कंदो आहियां, इहो मुंहिंजो अमल आहे। साईं फरमायो ख़ैरात त खोड़ ज़मीनदार कनि पिया, अञा ॿियो को तुंहिंजो अमल आहे? चईंसि मां मदरसो हलाईंदो आहियां, मदरसो बि उते हुयुसि, साईं हाले जी वारा उते पढ़िया। चंदो चाढ़ी न कंदो आहियां, पंहिंजे ख़र्च ते मदरसो हलाईंदो आहियां, इहो बि मुंहिंजो अमल आहे। साईं फरमायो मदरसा त खोड़ मौलवी हलाइनि पिया, उन्हनि ॾे त नबी साईं जा सलाम न आया, अञा ॿियो को तुंहिंजो अमल आहे? चईंसि हा हिकिड़ो अमल आहे, हिकिड़ी न्याणी पुटनि खां वधीक मूंखे प्यारी, उहा न्याणी जवान थी वई, मुंहिंजी घरवारी मुंहिंजे मानी खणी आई, खट ते मानी रखी, चई हाजी साहिब न्याणी जवान थी वई थी, पंहिंजे न्याणी जो बंदोबस्तु कर। चईंसि मां मानी उते छॾियमि, पंहिंजे पंहिंजे न्याणीअ जो निकाह पढ़ायमि, पोइ मानी खाधमि, इहो बि मुंहिंजो अमल अथव। साईं अमरोटी पेशानी ते चुमी ॾेई करे फरमायसि रहमतुल्लाह गबोल इहो तुंहिंजो अमल हुयो जंहिंजे करे नबी साईं तोॾे सलाम। हिन दौर में जल्दी शादी करायो, न्याणी जवान थे 12-13 साल में जल्दी शादी करायो। अञा डॉक्टरानी थी थे, अञा मास्तरानी थी थे, अञा मौलियानी थी थे, अध में रहियल आहे, तालीम पूरी थिए त पोइ तेसि ताईं हुननि जा राब्ता थी वेंदा। ॿी जाती सही थो चवां या ग़लति थो चवां?
ये मोबाइल लगी पई आहे ख़तरनाक, टच मोबाइल या तो ख़तरनाक। 2000 खां पोइ जेके छोकिरा छोकिरियूं जवान थिया आहिनि उन्हनि वटि जन वटि बि आहे टच मोबाइल हूंदी ऐं पीउ मां जा न ये तव्हांजी मर्ज़ी ते न हलंदा, न पुट न धीअरूं। इन्हनि जे हथ में इहा मोबाइल अची वई नी, टच मोबाइल, पोइ हथु खणो इन्हनि तो मथां सम्झो त इहे असांजे चवण ते लॻंदा, हे न लॻंदा तव्हांजे चवण ते। 2000 खां पोइ जेके जवान पैदा थिया ख़ुसूसन घर में थी आहे मोबाइल न ऐं जल्दी शादी कराए उनजा वॾा फ़ाइदा अथव। अलहमदुलिल्लाह असां पंहिंजूं नियाणियूं 12-13 साल में शादियूं करायूं आहिनि, अॼु उन्हनि जा बच्चा। असांजा साईं ॿेर वारा उन्हनि पंहिंजूं नियाणियूं पढ़ायूं, स्कूल त पंहिंजी जाते भला मदरसे में पढ़ायूं। हल ठीकु आहे, तव्हां चओ था त तालीम ज़रूरी आहे त पंहिंजी नियाणी सां पाण गॾु वञो, सम्झो था की न? मदरसे पढ़ायो था त पाण पंहिंजी नियाणी खे वठी वञो, दर ते छॾे अचोसि, वरी उतां खणोसि, पीउ हुजेसि या भाउ हुजेसि। स्कूल कॉलेज हर भर तव्हांखे ज़रूरत पई आहे त पाण छॾे अचोसि, पाण उतां वठी अचोसि। जेकर पाण नथा छॾे त मूंखे टाइम न आहे, पाण वञो रक्शे ते, पाण अकेली वञी, पोइ इन जहिड़ो दयूस माण्हू, बेगरत माण्हू दुनिया में न आहे। इहो जन्नत में त न वेंदो, जन्नत जी बूई बि नसीब न थींदसि, ख़ात्मो ईमान ते न थींदसि। हिकिड़े बुज़ुर्ग जो फर्मान। शेख मोहम्मद इदरीस रहमतुल्लाह अलैह जेको हाणे शहीद थी वियो, इन जी मां तकरीर ॿुधाई। इन चयो ख़बरदार पंहिंजी नियाणीअ खे स्कूल या कॉलेज या मदरसे वञ मोकिलियो था त पाण वठी दर ते, पर हुन खां पुछा कयोसि, पोती नियाणी? हा, चओ था बसि मूंखे टाइम न आहे, पाण वञ। रक्शे वारो तुंहिंजो चाचो आहे, तुंहिंजो मामो आहे, तुंहिंजो वॾो भाउ आहे। रक्षनि वारनि सां भॼी वई, पढ़ियल लिखियल छोकिरियूं रक्षनि वारनि सां भॼी। हिते दरिया में असांजो को शागिर्द आहे भाॻो, उहो बि हिननि भाॼो करनि जा निकाह पढ़ाईंदा। शाह मोहम्मद इहो जेको आहे जज जी धी रक्षे वारे सां भॼी दरिया कोरट में निकाह कयो। जज जी धी, वो जज आयो, पीउ खे चई बाबा तूं जो खोड़ भाॼो करनि जा निकाह पढ़ाईंदो। चई मूंखे बुख हुई बाबा, बुख में हर भरू ज़रूरी आहे, गोश्त खपे। हाणे मूंखे बुख हुई, मां चयोमांसि फार्मी मुर्गी न खाईंदो आहे, पर ॾियो या 2-3 घर खावां त कुझु साहु पए। बुख में माण्हू चवंदो त ॿाकुरो गोश्त हुजे या फार्मी, बुख में चवंदो लस्सी हुजे, साग हुजे, पली हुजे, बसर हुजे, गुड़ जी दिमी हुजे, मिड़ई मानी खावां। सो ने छोकिरी पंहिंजे पीउ खे चयो त मूंखे बि बुख लॻी, निकाह जी तूं पियो चई त वकील हुजे, को जज हुजे त हुनखे नियाणी ॾियां, बसि बुख में मूंखे रक्षे वारो हथ आहे। दुआ कयो अल्लाह रहम, लापरवाह थी करे न वेहो। एतमाम खे ये नियाणियूं नबी साईं जी अमानत आहिनि, ये असां वटि अमानत आहिनि, छो त सुभाणे पढ़ाईंदासीं, ये मुड़ुसनि जी सम्झ अमानत, ये मोहम्मद मुस्तफ़ा जी नियाणियूं आहिनि, ॿियनि जी अमानत आहिनि, हिननि जे इज़त जी हिफ़ाज़त कजे। माहौल ई न आहे, ख़तरनाक माहौल। मां तव्हां खां पुछां थो, हिते मस्जिद में पुट नियाणियूं जवान थी वञनि, क़ुरान मजीद मस्जिद में पढ़ी सघनि? कुरान मजीद जेका पाक तालीम है, भली उस्ताद अब्दुल अलीम पढ़ाए, जवान हुजनि छोकिरा छोकिरियूं कुरान मजीद मस्जिद में पढ़ी सघनि था? कुरान मजीद जेका पाक तालीम है, भली बुजुर्ग हुजे, उस्ताद अच्छी ॾाढ़ी वारो हुजे, मस्जिद में मदरसे में कुरान मजीद नथा पढ़ी सघनि त पोइ मखलूक तालीम अंग्रेज़ी स्कूल कॉलेज में छोकिरा छोकिरियूं गॾु वेठा हुजनि, मास्टर लेक्चरार उहे सभु गॾु वेठा हुजनि। मां तव्हां खां पुछां थो, इहा तालीम इन नमूने सां हलाल आहे? असां चऊं था असांजूं नियाणियूं डॉक्टर आहिनि, माहौल ई कोन्हे। डॉक्टर आहिनि, तूं कंहिं महिल पुछी अथव ज़िंदगी त हुनजी ज़िंदगी गुज़रे की?
पगार है सुबह जो सवेल निकिरनि थियूं 15-15 20-20 50-50 यम अस्पताल में कराईंदो उन्हनि हाल अहवाल पुछो अथव त उन्हनि जी ज़िंदगी कीअं थी मुड़ुसनि खे टाइम नथी ॾेई सघनि मुड़ुस बदगुमान थी था वधि में वधि तव्हांखे शौक़ु आहे त भले न्याणियुनि खे खणी दाई ठीकु आहे अॻे दायूं हूंदियूं असां त सभिनीनि खे दाई ॼणा अॻे हूंदियूं डॉक्टर ये मंडमूं हुयूं दायूं हज़रत उमर फारूक रात जो चौकी पियो ॾे चौकी ॾींदे ॾींदे ॾिठई त हिकिड़ो ॿाराड़ी जो बद्दू घर खां ॿाहिरि वेठो आहे परेशान हज़रत उमर फरमादा ख़ैर त आहे परेशान आहे चई साईं न पैसो न पाई न दवा न दाई घर वारी खे वज़ा हमल जी तकलीफ़ है ॿार जा सूर आहिनि हज़रत उमर फरमायो घबरा न असां इंतज़ाम कयूं था रात जे वक़्त में पंहिंजे घर आयो पंहिंजी घरवारी उम्मे कलसूम खे चयो उम्मे कलसूम शहज़ादी जल्दी कर कुछ लट्टा कपड़ा खण कुछ सामान सड़ो खण अॼु का ग़रीब औरत जो अली दाए पो कर रब राज़ी थी पो 22 लख मुरबा मेल जे हुक्मरान जी घरवारी रात जे वक़्त में ॿाराड़ी जो हिकिड़ो ग़रीब मिस्कीन उन जे घरवारी जे दाए पे जे लाइ घर वई आहे हज़रत उमर ॿार उन बद्दू सां वेठो आहे पुछा थो करे ॾे हवाल उमर जी हुकूमत कीअं आहे चई साईं उमर उमर आहे 22 लख मुरबा मैल जो हुक्मरान आहे 25 लख मुरबा मैल ते उन जे दुरे जो रोब आहे रात जो ग़रीबनि मिस्कीननि खे ॻोल्हींदो आहे ख़िदमत जे लाइ अॼु राति अलाए छा थियो आहे जो उमर न आयो आहे तूं आयो ई न त उमर त असां जहिड़नि मजबूरनि ऐं लाचारनि खे ॻोल्हींदो आहे ये कचहरी पियो करे त घरों आवाज़ आयो बुशरा लक या अमीर अल मोमिनीन फ़इन्न लिअख़ीक वलदा अमीर अल मोमिनीन पंहिंजे भाउ खे मुबारक जो हुन जे घर में बचिड़ो पैदा थियो आहे उन बद्दू जे लफ़्ज़ ॿुधा चई अंत अमीर अल मोमिनीन तूं अमीर अल मोमिनीन आहे हज़रत उमर फरमाया मां अमीर अल मोमिनीन आहियां सय्यदुल कौम ख़ादिम मां नबी साईं जी उम्मत जो नौकर आहियां दुआ कर मन तुंहिंजे ख़िदमत जे करे मूंखों बि रब राज़ी थिए मुंहिंजे घर वारे खां बि रब राज़ी इहो दाइपो सेखारियो न्याणियुनि खे दायूं थियनि सवाब बि थींदो सही थो चवां ग़लति थो चवां उते छा आहे अस्पताल में सरकारी अस्पताल में त तव्हां वेंदव भली पंहिंजे रस्ते खां ॿाहिरि ईंदो चवंदा न बाबा भाई मरी वई 30,000 रुपया हिते जमा करायो ऑपरेशन जा दवा ते खां हला 40,000 माना घटि में घटि 1,70,000 जेके 2 करोड़ ॾेई करे डिग्री वठी अचे कंडियारो में अस्पताल खोली अथनि इहे तव्हांजी ख़िदमत कनि इहे खलल आहिनि मौलाना चांडियो साहब त चवंदो हो त न वठी वञो डॉक्टरनि साईं मरी वेंदियूं मायूं मरी वेंदियूं चांडियो साहब चवंदो त इहा त शहादत अथनि मायुनि खे बि शहादत केॾी मिलंदी बंदूक खणी इंडिया वेंदियूं या अमेरिका सां विढ़ंदियूं मायुनि जी शहादत इहा आहे न ॿार ॼणण जे वक़्त में या हमल जे दौरान औरत जेकॾहिं फौत थी वई क़यामत जे ॾींहुं हक़ीक़ी शहीदनि जे क़तार में बीठी खोड़ डॉक्टर वो असांजो दोस्त हिकिड़ो पंहिंजी घरवारी खे वठी वियो डॉक्टरनि चयो ऑपरेशन थींदो हैदराबाद 40,000 45,000 जमा करा ॿिया दवा दरबल तंहिंखां अलावा थेलियूं तंहिंखां अलावा हुन चयो मां 40,000 तोखे ॾियां थो बसि महिरबानी करे हिन जो ऑपरेशन न कर नॉर्मल ठीकु आहे 40,000 हुनखे ॾिनई हुनजो नॉर्मल माना पैसो आहे नी बसि तव्हां हिननि डॉक्टरनि खे जो तव्हांखे पैसा इहे ॾियूं था 30-35,000 हिन जो ऑपरेशन न कयो ॾिसो त तव्हांखां वठनि थियूं नॉर्मल ॿार अचे थो या कोन बहरहाल ॻाल्हियूं त घणियूं आहिनि दुआ कयो अल्लाह ताला अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए घर में जेतिरो थी सघे पर्दे वारो माहौल बनायो
कोशिश कयो पाण कंहिंजे घर न वञो। हिन वक़्तु उहो दौरु न आहे। हली सौट हुजे, मासात हुजे, मारोट हुजे, पुफाट हुजे, को कमकार हुजे त दर ते बीह करे हुन खां पुछा कयो। हर को न्याणियुनि वारो आहे। उहो दौरु वियो हलियो। हाणे मुहबत हिन में अथव जो कंहिंजे घर न वञो। ही जेके बि ॾिसो था नी, इहे असांजे ॿाहिराड़ियुनि में जेड़ा किरोद बन, इहो सभु इन बेपर्दगी में थी। मायूं इन भाॻियूं कमु को कोन अथनि। कॾहिं महिल कंहिंजे घर में वेठियूं आहिनि उते पिए थियूं फिटाइनि, कॾहिं महिल कंहिंजे घर में वेठियूं आहिनि उते पिए थियूं मर्दनि खे फिटाइनि, किथे माइनि खे मुड़ुसनि जे ख़िलाफ़, किथे मुड़ुसनि खे माइनि जे ख़िलाफ़। तव्हांजे के त मुंहिंजे नबी फरमाया लैसा मिन्ना मन खब्बब इमरातन अला ज़ौजिहा। नबी से फरमाया जेको माईअ खे मुड़ुस जे ख़िलाफ़, मुड़ुस खे माई जे ख़िलाफ़ उभारे थो, मुंहिंजे नबी फरमायो असांजी उम्मत वजम न आहे। बाबा माइनि ते डंडो खणंदो पंहिंजे घर वेठी हूंदियूं, न कंहिंजी ॿुधनि, न हिननि जी केरु ॿुधे। ॿुधायो जहिड़ा थींदा सभु जहिड़ा इहे पंहिंजी सदो बि वक़्त वारियूं कराइनि। ही ॿाहिरि जेके जुदा थी आहे हिक ॿिए खां, उन में बि वॾो किरदारु हिननि भाॼाइनि जो आहे या न? भली सर्वे कयो। 5 ॿार जेके गॾु हिकु चुल्हि ते वेठा हूंदासीं, अॼु कंहिंखे कंहिंजो मोह कोन हूंदो। ठीकु आहे, बसि हर को पंहिंजे घर ख़ुशि हुजे, पंहिंजे घर अलैकुम अनफुसकुम, पंहिंजो फ़िक्र कयो, पंहिंजे घर खे लाज़िम करे वठो। हिन दौरु अहिड़ो आहे जो पंहिंजे घर खे लाज़िम करे वठो। कमकार थी वञे, केॾे वञूं था कराची हैदराबाद त जल्दी घर वापसि मोटो। हाणे असां जेको आहे न, मां किथे बि वाइदो हूंदो 1-12 थींदा वरी घर मोटो। साईं ॿेर वारा फरमाईंदा पंहिंजी न्याणी हुनखे ॾियो जेको नमाज़ पढ़े, अक़ीदो सही हुजे ऐं राति जो घर जल्दी मोटे। माना जंहिंखे पंहिंजे बच्चनि जो फ़िक्र आहे, इहो मुड़ुस माण्हू आहे। जेको 12-1 बजे ताईं घर खां ॿाहिरि मोबाइल ते ॻाल्हाए थो, इन जहिड़ो भॻड़ो भाॻियो आहे पहिरें नंबर। हिकु थी वियो आहे कंडियारे होटल ते बाईपास ते कढ़ायूं पियो थो खाए, माना घर जो फ़िक्र ई न आहे। इहो भाड़ी चइबो। मुड़ुस माण्हू उहो आहे जो कमकार पूरो थी वञे त यकदमि पंहिंजे घर मोटे, पंहिंजे बच्चनि जो न्याणी जो फ़िक्र हुजे, भली ग़रीब हुजे मिसकीन हुजे, हिनखे न्याणी ॾेई छॾियो। इंशाअल्लाह इहो मुड़ुस माण्हू आहे, हिते तव्हांजी इज़त महफ़ूज़ आहे। अल्लाह से को दुआ है, अल्लाह ताला की नसीहत में अमल दुआ करो। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। या अल्लाह, जेके बि बाना चंद घड़ियूं तुंहिंजो क़ुरान, तुंहिंजे महबूब जो फरमान ॿुधण जे लाइ आया, ॿियो कोई गर्ज़ कोन्हे, तुंहिंजी रज़ा मक़सूद आहे। या अल्लाह असां सभिनी खां राज़ी थी। असांजे मोहतरम मौलाना मुजीबुर रहमान साहब ही प्रोग्राम रखियो आहे, या अल्लाह उन्हनि जे महिनत खे, हिम्मत खे, जज़्बे तव्हां उनखे क़बूल फरमा। दुआ करो अल्लाह उनखे सेहत, या अल्लाह जेका तकलीफ़ उहा तकलीफ़ दूर फरमा। जेके बि मरीज़ घरनि में, अस्पताल में, सभिनीनि खे शफ़ा ॾे। जेके बि असांजे हिन ॻोठ दिया ख़ान जा नंढा वॾा मर्द औरतूं फ़ौत थी विया आहिनि, या अल्लाह सभिनीनि जो क़ब्र जो सफ़र आसान फरमा। आख़िरत जॾहिं नबी साईं जो पाड़ो नसीब फरमा। दुनिया में रहा सेहत सां, इस्लाम सां मारी त ईमान सां मार, आमीन चओ। या अल्लाह आख़िरत में उथारी त नेकनि सालनि सां गॾु उथार। शहादत जो मौत, ईमान जो मौत, कलमे जो मौत नसीब फरमा। सल्लल्लाहु तआला अला हबीबी खैर खल्की मुहम्मद व आलिहि व अस्हाबी व अहले बैत।